हिकिड़ो हो श्री दाम आहे, उहो ॾाढो ग़रीब हो। उहो रोज़ सोचींदो कि मां श्री कृष्ण खे पंहिंजे घर मूं कुझु खारायां। हाणे हिकु ॾींहुं पहिरियों चई छॾी, कन्हैया कल तो तेरे लिए मैं छाछ लाऊंगो, मेरी मैया ने बढ़िया छाछ तैयार की है। चओ हरे राम। ठीकु आहे, कान्हा चई मां त इंतज़ारु थो कयां भाई तूं खणी आ। लेकिन ॿिए ॾींहुं जीअं छाछ खणी आयो, नंढी सी मटकी, ऐं जीअं ढकन खोली त ॾिठी छाछ त सुठी न आहे, रखिजी वई आहे। हाणे कीअं कयां, स्वादु सुठो न आहे, स्वादु बदिलजी वियो आहे। अगरि इहा श्री कृष्ण खे खाराईंदुमि त मूंखे पीड़ा थींदी, मां कहिड़ो खारायां। ऐं नथो खारायां त कृष्ण सोचींदो चई करे न खाराई, मुंहिंजो मान सम्मान हली वञे भले, पर इहा खटी थी वई आहे छाछ, इहो ॾुध मां कृष्ण खे न पीआरींदुमि। ऐं परियों खां अंतर्यामी श्री कृष्ण सम्झी, ओ श्री दामा आज छाछ पीऊंगो। हाणे घबराइजो, श्री दामा घट घट खणी करे ज़बरदस्ती पाण पी छॾी। एॾो वठी हारियईं कि मुंहं ते सॼी छाछ लॻी वई। कृष्ण अची चिल्लाईंसि, छोरे दारी के तैने कयो छाछ पिलाऊंगो, अकेलो घट घट करके पियो जा रहे हो। साम्हूं अची आ उनजी जूठी छाछ खणी, भगवान मुंहं वारी खणी पाण पीती। श्री दामा रोअण लॻो, चवण लॻो, कृष्ण तूं ही छा थो करे? तूं ब्रजराज आं, नंद बाबा जो राजकुमार आं, असांजो परम सखाए, सर्वस्व आहे, असांखे प्राणनि खां प्यारो आहे। मां तोखे न पियो पीआरणु चाहियां, इहो ॾुध ख़राबु थी वियो। भॻवान चवनि था, प्यारा मां शइ न ॾिसंदो आहियां, शइ सुठी आहे कि ख़राबु आहे, मां त दिलि ॾिसंदो आहियां। तुंहिंजो दिलि छा थो चाहे? तुंहिंजो दिलि मूंखे पसंदि आहे, तुंहिंजो हृदय ॾाढो कोमल आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे, तूं जेको बि ॾींदे मां स्वीकार कंदुमि। बोलो भक्त वत्सल भगवान। हिकु ॾींहुं नंढा